जी असां मौजूदु आहियूं कंडियारे में ऐं कंडियारे में भा साजिद खरल जो आस्थानो ऐं उते असांजे दरमियान फ़नकार मौजूदु आहे इमदाद समो साहब। इमदाद समय सां असां तमामु घणियूं रिहाणियूं आहिनि ऐं अॼु असां उनखे गुज़ारिश कई आहे त उहो असांखे ॿुधाईंदो। मेहदी हसन जो ॻायल गज़ल आहे ॾाढो ख़ूबसूरत, गुलों में रंग भरे।
सुधिया के गुलशन का कारोबार चले, गुलों में रंग भरे